अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सी रहा हो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। मुल्क में कोरोना की ख़तरनाक सूरत हाल वायरस वधीक 81 हयातियूं गिड़काए छॾियूं। फौतुनि जो अंग वधी 2632 थी वियो। 24 कलाकनि अंदरि रिकॉर्ड 6825 नवां केस ज़ाहिर। मरीज़नि जो कुल तादाद 1,39,230 ताईं पहुची वियो। GDMPARF जतोई भी कोरोना वायरस जो शिकार थी वियो। घर में आइसोलेट। वायरस में मुब्तला रेलवे वारे वज़ीर शेख रशीद की तबीयत ख़राब थी वई। MH रावलपिंडी अस्पताल दाख़िल। कराची पुलिस ट्रेनिंग सेंटर जा 79 एहलकार वायरस में मुब्तला। सांगड़ में SSP पंहिंजे फैमिली समेत कोरोना में मुब्तला। मीरपुर खास में फोकल पर्सन समेत वधीक 13 नवां केस ज़ाहिर। कंबर में प्रेस क्लब के सदर ऐं संदसि घर भातियुनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई। मटियारी में सीपेक मनसूबे ते कम कंदड़ परॾेही ऐं परॾेही मुलाज़मनि समेत वधीक 40 ॼणनि में कोरोना वायरस की तस्दीक। तलहार में कोरोना में मुब्तला वापारी जे पुट समेत वधीक 2 माण्हुनि में वायरस ज़ाहिर। दादू वेझो कलोई ऐं बोज़दार बिरादरी में तकरार तां नौजवान क़त्ल। प्यारे ॻोठ में हथियारबंदनि गोलियूं हणी हुसैन बोज़दार खे क़त्ल करे छॾियो। सिंध में माकड़ तबाही मचाए छॾी। फसलनि अंबनि ऐं लीमनि जे बाग़नि ते हमला। खैरपुर, सांगड़, सालेपट, शेरामपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में माकड़ जा कटक लथल। आबादगारनि जा 2 हथ मथे ते अची विया। हुकूमत ज़राअत खाते ऐं प्लांट प्रोटेक्शन खाते अञा ताईं के असराइता क़दम न खयां। आबादगारनि चयो आहे त असां कर्ज़ खणी ॿिज भाण ऐं ज़रई दवाऊं वठी फसल काया आहिनि। माकड़ मामले खे संजीदा वठी तुर्त फुहारो करायो वञे।